नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन मुख्तसि तव्हांखे कंडियारो में खबर ॾींदा हलूं त कंडियारो भरसान ॻोठ न्यू सालिह जे रवासिन क़लहूड़ा برادري जे माण्हुनि पारां ज़मीन ते मुबीनه कब्ज़ो ऐं धमकियूं ॾींदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाजी रैली कढी वई। शहर जो गश्त करण बाद नेशनल प्रेस क्लब अॻियां नटण उर्स में धरनो हयो वियो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाण मौला बख्श, गुलाम रसूल, अली नवाज़ ऐं ॿियनि चयो त हू ग़रीब मिस्किन ऐं कारोबारी माण्हू आहिनि। ॻोठ जे ॾुआरनि माण्हू संदसि जीअण जंजाल करे छॾियो आहे। ॻोठ जे वेझो संदसि ज़री ज़मीन कुझु माण्हू उते कब्ज़ो करण जी कोशिश करे असांखे जानी माली नुक़सान जूं धमकियूं ॾियनि पिया। धमकियूं मिलण सबबि खेनि जान जो ख़तरो। हिननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरो समेत वसवारनि खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।